रोहिणी थाने ते एसएचओ लियाकत अली लाशारी के मुक़रर थियण सां ई शहर में मोटरसाइकिलुनि जी फुर ऐं चोरी के वाक़िअनि में ख़ौफ़नाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। रोहिणी शहर में छुहारा मंडी पुलिस चौकी खां कुछ कदम परे बीठल साफ़ी अब्दुल गफ़ार छॾण जी चाइना यूनिक मोटरसाइकिल चोरी थी वई, जॾहिं त हथियार बंदन पीपी अॻवान सिकंदर ढंढण जे पुट ज़ीशान ढंढण के शहर के मसरूफ़ तरीन इलाइक़े जीटी रोड वटां 125 मोटरसाइकिल 2 मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। होॾां रोहिणी थाणे वेझो हाजना शाह रोड ते पीपी अॻवान अनवर सोलंकी जे पुट उज़ैर सोलंकी खां हथियारबंद सीधी मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया आहिनि। शहर में मोटरसाइकिलनि जी फुर जे वाक़िअनि में ख़ौफ़नाक इज़ाफ़ो थियण सबबि शहरनि में अदम तहफ़ुज़ जो अहसास वधी रहियो आहे। शहरनि हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त इन मसइले जे हल लाइ मौसर क़दम खयां वञनि। हुननि मुतालबो कयो त सिक्योरिटी जो निज़ाम मज़बूत करे पुलिस जो गश्त वधायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।